हेलो व्यूअर्स, ख़ुश आहियो। अॼु जंहिं मौज़ू ते ॻाल्हायूं था पिया उहो इंतिहाई ॾुखाईंदड़ आहे। मधे जी में अॼु सुबुह जुणेजा ऐं दल बिरादरी में झेड़ो थियो ऐं उहो झेड़ो शुरू 4 ॾींहं अॻु में थियो। हिकिड़ी मोबाइल चोराइजी वई दल बिरादरी जी, उहो इल्ज़ाम जुणेजा बिरादरी ते लॻो। पहिरें ॾींहुं उन ॿिन्ही बिरादरी में मामले ते मुंहमारी थी ऐं छो त धुरी ॿई पाड़े में हुयूं। अॼु वरी जॾहिं ज़मीन ते मिलिया त हिक ॿिए ते वरी फायरिंग शुरू करे ॾिनऊं ऐं नतीजे में हिन महिल ताईं जेके इतला आहिनि त 5 ॼणा ॿिन्ही बिरादरियुनि जा मारिजी चुका आहिनि ऐं ज़ख़्मी जेके आहिनि उहे अलॻि आहिनि ऐं इहो ॾुखाईंदड़ इलाही वाक़ियो आहे। सो इन ते मूंखे हिकिड़ो जिननि वारो किसो बि यादि थो अचे, पर हिन में 2 मेन एलिमेंट्स आहिनि हिन झेड़े में। हिकु त पुलिस का कार्रवाई न कंदी आहे, कंहिंजी का मोबाइल चोरी थी वई, ॾांद चोरी थी वियो। शिकारपुर ज़िलो त अहिड़ो आहे जिते हर ॻोठ में रोज़ानो चोर अचनि ई अचनि था ऐं पुलिस जो को किरदारु कोन्हे। तंहिं करे माण्हू पंहिंजो पाण ई पोइ रद्दमल ज़ाहिर कनि था, पाण फ़ैसिलो कनि था पिया। तंहिंजे करे लाइ समूरो ज़िलो ई जंग जो मैदान बणियल आहे। रोज़ झेड़ा थियनि था, पर अॼु त हद थी वई त 5 माण्हू क़तल थी विया, 5 इंसानी जानियूं ज़ाहिर थी वियूं। ईअं चइजे त 5 ख़ानदान जेके आहिनि उहे मतिलबु तबाह थी विया, उन्हनि जा घर भाती हलिया विया। हिन जे पोयां हिकिड़ो मूंखे पुराणो हिकिड़ो किसो बि यादि अचे थो पियो त हिकिड़े माण्हू कंहिं दोस्त खे वञी चयो, जेको हुनजो आमिल दोस्त हुयो ऐं हू जिन पंहिंजे कंट्रोल में कंदो हो। उन दोस्त वटि वियो, हुनखे चयईं त तव्हां जेके आहिनि जिन जे कब्ज़े में अची वेंदा आहिनि, सो महिरबानी करे इहो हिकिड़ो जिन मूंखे ॾेई छॾियो त मां हुनखे वठी वञी करे घर जो कमु करायां। हुन आमिल दोस्त चयोसि, बाबा जिन आहे, हिनखे कमु न ॾींदे त तोखे मारींदो। सो जिन जेके तुंहिंजे संभालण खां, तुंहिंजे कमकार कराइण खां चढ़ियल आहिनि, तूं हिन ज़िद तां हली वञु। पर हुन महिल ॾाढी ज़िद कई, चई मूं वटि एतिरो कमु आहे घर में जो इहो जिन तुंहिंजो पूरो ई न पवंदो, इहो जिन मूंखे ॾेई छॾ। सो आख़िर हुनखे घणो तंग कयईं, हुन इसरार कयईं त हुन जिन ॾेई छॾियोसि। हुनखे चयईं तूं वञ, तोसां गॾु जिन आहे, बसि तूं घर पहुची करे हुनखे कमु चवंदे तुंहिंजा कमु थींदा। ख़ैर हमरा घर पहुतो, उते चपटी वॼाए जिन खे चयईं त सॼा थांव धोई छॾ। जिन हिकिड़े सेकेंड में सॼा ईअं थांव धोई छॾिया। आख़िर वरी चयईंसि ॿुहारो ॾे, सेकेंडनि में इहो कमु बि करे छॾियो। आख़िर हुनखे जेके घर में कमकार कराइणा, विदिन मिनट्स सॼा कमु थी विया। हाणे अची परेशान थियो, हुनखे हुन आमिल वारी ॻाल्हि यादि आई त हिन जिन खे वांदो छॾींदे त तोखे मारींदो। हाणे परेशान थियो त जिन खे वांदो छॾींदोसि मूंखे मारे छॾींदो। आख़िर उहो जिन खे हिकिड़ो कमु ॿुधाए, मां आमिल वटि वञी भॻो, हुन खां वटि माफ़ी वरितईं कि मुंहिंजी तौबा, ही जिन त हिकिड़े मिंट में सॼा कमु थो करे, वांदो थी वियो आहे, हाणे त मूंखे मारींदो। को अहिड़ो कमु ॿुधाए जंहिंसां हीउ कमु खे लॻो पियो हुजे ऐं मां बि बची वञा जीअं। आख़िर हुन चयोसि तोखे त पहिरां ई झलियो, पर तूं ज़िद कई वठी वएं। हाणे हिकिड़ो कमु कर त पंहिंजे घर जे पुठियां हिकिड़ो लकिड़ो रखी छॾ उभो, ऐं हिन जिन खे चओ जंहिं महिल वांदो थिए हिन खे चओ त हिन लकिड़े ते लह चढ़, ऐं हिन लह चढ़ण मां जिन वांदो ई न थींदो, तो वटि को कमु हुजे उहो कराए, वरी हिनखे लह चढ़ण जो चई छॾ, न वांदो थींदो न तोखे मारींदो। सो असां वटि ॻोठनि में इहो थी वियो आहे त पहिरियां जेके हारी हूंदा हुआ, ॾांदनि ते फसल खेड़ी ज़मीन में हरकाईंदा हुआ ऐं गाह जेको थींदो ॾांदनि ते थींदो हो, ऐं रूंबो जेको थींदो पाण हथनि सां थींदो, लाबारा पाण कंदा हुआ, ढोयूं कंदा हुआ, प्लस सॼो A to Z प्रोसेस जेको फसल उपाइण जो थींदो हो, प्लस जेको चौपायो माल अॻे ॻोठनि में जाम पालियो वेंदो हो, त इहो सॼो कुझु कमु थींदो हो माण्हुनि जे हथनि सां। तंहिंजे करे ॻोठाणा मसरूफ़ लॻा पिया हूंदा। हाणे इहो थी वियो आहे त ॻोठनि में जिते किथे मशीनरी एतिरी अची वई आहे जो बसि ॻोठाणो हिकिड़ो कुझु पैसा ख़र्चु करे थो, पुरियत माण्हू उहो पाण खणी घटि उपत खणे थो, आमदनी खणे थो, पर मशीनरी ते वधीक ख़र्चु करे थो पियो। हर मशीनरी थी काए, गाह मशीन ते थिए थो, थ्रेशर लॻा पिया आहिनि, ऐं जेको कमु हफ़्तनि में थींदो हो या महीननि में थींदो उहो ॾींहंनि में थो थिए पियो। तंहिं करे हारी वांदा थी विया आहिनि, ज़मीन साॻी आहे, आबादी वधी वई आहे। अॻे ज़मीनूं गैर आबाद हूंदियूं छो त हारी खाइण वारा घटि हूंदा। हाणे मशीनरी जे करे ऐं आबादी वधण जे करे कमु जल्दी थी थो वञे, माण्हू वांदा आहिनि। हाणे इहो थियो आहे, हुनजो नुक़सानु इहो थियो आहे त सॼी असां वटि ख़ासि तौर ते उत्तर सिंध में हर बस स्टॉप ते 8-8, 10-10 होटल खुली विया आहिनि। उनखां अलावा ॿिया साइडनि ते वॾा होटल त अलॻि आहिनि जेके राति ताईं खुलियल आहिनि, ऐं सॼो ॾींहुं माण्हू वांदा आहिनि, को कमुकारु कोन्हे, होटल ते वञी वेही था रहनि पिया ऐं वॾनि जी सोबत खां परे आहिनि। ऐं पोइ वांदो माण्हू त जीअं शैतान जो जेको आहे वांदो ज़हन शैतान जो घर हूंदो आहे, त उनजे नतीजे में हाणे इहे ॾोह वधी विया आहिनि, बर्दाश्त घटिजी वई आहे, माण्हू मामूली ॻाल्हि ते बि विड़े थो पियो, ऐं चोरी जूं ख़ासि तौर ते वारदातूं वधी वियूं आहिनि। हर ॻोठ में माना रोज़ानो
इवन कंहिंजे घर में गॾु बीठो आहे त बि उन घर में रोज़ु चोर गिड़नि था पिया। ऐं छो त माण्हू वांदा थी विया आहिनि ऐं कमकार उन्हनि खे आहे कोन, मुतबादिल उन्हनि खे को कमु आहे कोन। तंहिं करे मां वरी हिकिड़ो दफ़ो अॻ में बि मां मिंथूं कयूं माण्हुनि खे त ख़ुदारा इहो होटलनि ते वेहणु छॾे ॾियो, इंतिज़ामिया जो आसिरो न कयो, पुलिस जो आसिरो न कयो। तव्हांजे झेड़नि मां त पुलिस जी आमदनी थींदी आहे, हुननि जो गुज़र सफ़र थींदो आहे। तंहिं करे इन पुलिस जो आसिरो लाहे छॾियो। हिक ॿिए जा माण्हू बचाइणा आहिनि, जेकॾहिं पंहिंजा नौजवान छोकिरा बचाइणा आहिनि त उन्हनि खे कंहिं कम सां लॻायो। तइलीमी इदारा हिन महिल कोरोना जे करे बंदि आहिनि त उन्हनि खे कंहिं नंढा नंढा कम खोले ॾियो, या हिते कराची वॾे शहर में मोकिलियो, हिते अरबे रुपए जो कारोबार थिए थो, उन मां उहो पंहिंजो हिसो उगाड़नि। भर पासे जे वॾनि शहरनि में या जेके आसपास जा शहर आहिनि उते कारोबार लाइ मोकिले ॾियो, वांदा न छॾियो नौजवाननि खे। ऐं इहे होटल इहे बंदि करे छॾियो। इहो हिन होटल कल्चर जीअं हूंदो त इहा होटल कल्चर तबाही जो कल्चर आहे। तव्हांखे पंजाब में, तव्हांखे KPK में, तव्हांखे मतिलबु घणनि इलाइक़नि में तव्हांखे होटल न मिलंदा। इहो असां वटि घणो इहो गंद थी वियो आहे, जिते किथे होटल खुलियल आहिनि ऐं होटलनि जो ख़र्चु कढण लाइ माण्हू विड़ी था पवनि पिया। ऐं पोइ नतीजे में चोरियूं बि कनि था पिया। मामूली मोबाइल जी चोरी तां अॼु जेके 5 क़तल थिया आहिनि, हिकिड़ी मोबाइल चोरी ताईं थिया आहिनि। तंहिं करे इहो नौजवाननि खे वांदो न छॾियो, कम सां लॻायो। लाइब्रेरियूं नथा खोले सघो, तइलीम वारो पासो हाणे ख़तमु थी वियो आहे, त उनखे कंहिं नंढड़े वॾे कंहिं कमकार सां लॻायो, होटल बंदि कयो, त पोइ हिन झेड़नि जो रोकण जो हिकिड़ो रस्तो खुली वेंदो। महिरबानी।